अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा काना अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। राणे जे रिहान मां, राणे जे रिहान मां को आदेसी आयो। चोॾहीं माह चंद्र जे कयो सामी सुहाओ। लथो ऊंदा हो मुझे जानिब जे त जमाल सां। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, थोड़े टाइम जे अंदर बचार इश्क जूं ॻाल्हियूं करण खां पहिरियां कुछ साल अॻु में मियां अलहदो खान लाखे जो ताक़ में ईअं न मियां प्रोग्राम थियो। अॼु नौजवान अली असगर पुत्र अली अकबर ईअं न सही पंहिंजे नाने नानी ॾाॾे ॾाॾीअ जे दर्जात जे बुलंदीअ लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा जो मीलाद खेड़ा। दोस्तो जेको कमज़ोर हूंदो आहे उहो ॾाढे जो पासो वठंदो आहे। त मां कमज़ोर आहियां माना ॾाढे जे सदके मुंहिंजो बि कमड़ो थी वञे। असां तव्हां कमज़ोर आहियूं, न निमाज़ुनि ते नाज़ आहे, न रोज़नि ते राज़ नाज़ आहे, न ज़कात हज ते नाज़ आहे। नाज़ आहे त अम्मा आमिना जे लाल ते नाज़ आहे। इन नौजवान अली असगर पंहिंजे नाने नानी ऐं ॾाॾे ॾाॾीअ जे लाइ रुॻी भलो न कयो आहे, पर अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं अल्लाह जो सुहिणो क़ुरान तिलावत कयो वेंदो आहे ॿुधण वारा चुप करे ॿुधंदा आहिनि। मुंहिंजे रब फरमायो मां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। क़ुरान करीम हिक कब्रिस्तान जे कुंड में अल्लाह जो क़ुरान पढ़जी रहियो आहे। मुंहिंजा मुस्लमान भाउ कब्रुनि वारा सभई
त रब जो कुरान ॿुधी रहिया आहिनि। अल्लाह जे कुरान करीम ऐलान कयो त जेको बि ख़ामोश थी कुरान ॿुधंदो आहे उन जे मथां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। मुक़ाम वारे खे लंघंदे चइबो आहे अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर। क़बर वारो सलाम ॿुधंदो जवाब ॾींदो बि आहे। जेको सलाम ॿुधंदो आहे चओ उहो रब जो कलाम बि ॿुधंदो आहे। ए नौजवान अली असगर तोखे मुबारक जो रुगी पंहिंजे नाने ऐं नानीअ जे लाइ न रुगी ॾाॾे ऐं ॾाॾीअ जे लाइ न सॼे मुक़ाम वारा तुंहिंजे नाने ऐं नानीअ खे बि मुबारकूं ॾींदा, ॾाॾे ऐं ॾाॾीअ खे बि मुबारकूं ॾींदा जो तव्हां रब जे क़ुरान जी महफ़िल सजाई आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान ॻारायो आहे, अल्लाह जो ज़िक्र करायो आहे। इन जे सदके ख़ुदा तो असांखे त इंशाअल्लाह मुआफ़ कंदो। जंहिं ज़मीन ते वेठो आहे इन ज़मीन जो हिकिड़ो भितर बि जॾहिं अल्लाह जे ज़िक्र करण वारो इन ज़मीन ते कदम रखंदो आहे ज़मीन दुआ कंदी आहे मौला इन खे घड़ी खन बिहार तुंहिंजो बानो ज़िक्र करे रहियो आहे, तुंहिंजे रहमत जो नुज़ूल थी रहियो आहे। फरिश्ता सुभान अल्लाह चवनि पिया जेतिरो वक़्तु ज़िक्रुल्लाह व ज़िक्रुर रसूल हली रहियो आहे अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थी रहियो आहे। जिते जिते आवाज़ पुजी रहियो आहे रब सभिनी जो बेड़ो पार करे रहियो आहे। अल्लाह जे कुरान करीम के इन मुख्तसर टाइम में बुध मुझा दोस्त अजीज रब कुरान में फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। रब तो चवे मां अल्लाह जे शान जे लायक नाहे, छा लायक नाहे उन्हनि ते अज़ाब कीअं कयां मुझा मुस्तफ़ा जन में तूं गॾु वेठो आहीं। जन में मुस्तफ़ा मौजूद आ। तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजी सवली समझाणीअ मां सिखो। जिते ॾींहुं हूंदो आहे उते राति कान हूंदी आहे। हींअर हिते ॾींहुं आहे मुंहिंजा दोस्त किथे त राति हूंदी। जिते राति आहे उते ॾींहुं नाहे, जिते ॾींहुं आहे उते राति नाहे। चओ मुंहिंजा दोस्त जीअं राति ऐं ॾींहुं गॾु नथा थी सघनि ईअं अल्लाह जो अज़ाब ऐं रब जी रहमत भी गॾु थी नथा सघनि। मुझे सुणे रब्बुल आलमीन पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो जंहिं भी जगह ते मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजी ज़ात हूंदी आहे हाणे हूंदी कीअं सवलो सिंधीअ में आस्ते आस्ते सम्झाई। रिश्ता ॿिन क़िस्मनि जा घणनि क़िस्मनि जा रिश्तो ॿिन क़िस्मनि जो हिकिड़ो खून जो रिश्तो ॿियो दिल जो रिश्तो। हिकिड़ो खून जो रिश्तो कीअं अबे जा पुट ब भाइर पर बनीअ जे बारे तो कावड़जी पिया हिक में सां ॻाल्हाइण ॿोलाइण ख़तम। पिलाट जे टुकड़े तां कावड़जी पिया ॻाल्हाइण ॿोलाइण ख़तम। दीवार विच में हेॾऊं अबे जो हिकिड़ो पुट हेॾऊं ॿियो पुट हिकिड़ी दीवार आहे पर ईअं लॻंदो आहे त हिकिड़ो लंडन में ॿियो अमेरिका में वेठो आहे पर जंहिंसां दिल जो रिश्तो हूंदो आहे उहो भले भाउ भी न हुजे सौट भी न हुजे अजनबी हुजे हलंदे अस्सलाम वालेकुम या अलहदा वालेकुम अस्सलाम रुगी हिक ॿिए जो सलाम दुआ बणी वियो दिल मां कॾहिं निकिरे ई नथो। हो कराचीअ में म्या अलहदो हिते वेठो आहे पर जेॾी महिल बि दिल खे यादि कंदो आहे त उहो कराचीअ वारो ईअं महसूस थींदो आहे ॼण दिल में घर कयो वेठो आहे। जेको खून जो रिश्तो इहो मतलबी रिश्तो, जेको दिल जो रिश्तो उहो सच्चो रिश्तो। खून जे रिश्ते वारो ऐं दिल जे रिश्ते वारे जो फ़र्क़ु कहिड़ो आहे सोणे लतीफ़ दाह करे चयो के वेझड़ा भी दूर के वेझड़ा भी दूर अदा के दूर बे औदा सुपरी के चढ़न न चिदते के विसरन नमू
जिया में कुंडी पूर तिया मूसी बना सुपरी। सुने लतीफ सरकार फरमायो हिकड़ा मदीने में बैठा हूं दाहन पर दिल उनन जी गोठ कापन ऐं मेहन में हूं दिया। हिकड़ा बैठा था जो मुकाम जे कुंड फर्श ते हन पर दिल उनन जी मदीने में वेठिया। याने मुआमिलो सजो दिल जो हुंदो आ, मुआमिलो सजो दिल जे कनेक्शन जो हुंदो आ। मैलन जी गाल कान हुंदी आ। जे दिल जो कनेक्शन मिलियल हुंदो आ त यार उन सां गद हुंदो आ। न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है। जे जे दिल जो कनेक्शन मिलल हुंदो आ वो जबलन में रही करे भी मदीने हुंदो आ, जंगलन में वेही करे भी मदीने हुंदो आ। पर जे जे दिल जो कनेक्शन मिलल न हुंदो आ वो मक्के मदीने में रही करे भी गोठ जो बकरियों में हूं चारींदो आ। मुझे सोने करीम रब फरमायो, मुझे सोने करीम रब फरमायो उन्हनि ते अज़ाब न कंदुसि जन में मुझो मुस्तफ़ा मौजूद आ। वक्त थोड़ो आ, हिकड़ी गाल रुगी गौर सां ॿुध। अॼु सीनो भरे आयो हुयुसि पर शायद अञा खुदा के का भी मुलाकात मंजूर आ। अज़ीज़ा ने मन मीलाद जी महफिल छा जी महफिल वरी चो छा बुधाया तोखे बुध मीलाद जी महफिल। मीलाद जी महफिल में केर ईंदो आ चो जेको ईंदो आ वो मुझे मुस्तफ़ा जो मेहमान हुंदो आ। चो त जंहिंजो काज हुंदो आ मेहमान भी उन जो हुंदो आ। ऐ लाखा फ़कीरो ऐ हिन इलाइके जा दोस्तो मुझा अल्लाह किथा बिरिया रोड खां दोस्त मैं अली मोहम्मद ॾखण वारा अची चुका हन यार जो शान ॿुधण ला। ऐ मुझा दोस्तो अॼु हिकड़ी ॻाल्हि कयां थो गौर सां ॿुधजो त मुंहिंजे मुस्तफ़ा जे मेहमान जी ख़िदमत फर्श ते थींदी आ, नाज़ अर्श वारो कंदो आ। मदीने पाक जे अंदर काथे चो चो काथे मदीने पाक खुदा शल सभिनी के मदीने चो पर दे मौला जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे। पर दे मौला जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे। है पहुंचा मदीने जे पार दे सुने मदीने जे यार दे। पर दे मौला मां जल्दी उडामी पहुंचा मदीने जे पार दे। मदीने पाक जी नगरिया कड़ी नगरी चो मदीने तैयबा जी नगरिया मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में जबलन खां हिकड़ो गरीब आयो आ। केर आयो आ? हिकु गरीब आयो आ, मिलण ला आयो आ, दीदार करण आयो आ। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार करे मगरिब जी नमाज पढ़ी थई। इशा जी नमाज पढ़ण खां बाद तवज्जो कजा इशा जी नमाज खां बाद अर्ज़ तो करे मुझा आका घरड़ो मुझो परे आ दिल थी चवे मां हिते रहा। मुझे हबीब मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी बाह वठी हिय मथे करे फरमायो ओ मां मुस्तफा जा दीवानो। लफ्ज़ दे गौर कजो मुझे हुजूर फरमायो ओ मां मुस्तफा जा दीवानो। हे मां मुस्तफा जो मेहमान रात हिन जी मेज़बानी केर कबूल कंदो। तवज्जो मुझे हुजूर ऐलान कयो हर सहाबी जी दिल चोरी जे चंड वांगुरु खुली वई।
हर सहाबी चयो आका यो मेहमान मुखे मिले। हर सहाबी चवे सिद्दीक़ अकबर चवे मेहमान मुखे मिले। उमर फारूक चवे मुखे मिले। उस्मान ज़िन्नूरैन चवे मुखे मिले। अली त आही लजपाल अली चवे त मेहमान मुखे मिले। तलहा चवे त मुखे मिले। ज़ुबैर चवे त मुखे मिले। लेकिन मुझे मुस्तफा जी निगाह कहीं ॿिए खे ॻोल्हे रही आहे। अज़ीज़ाने मन तमाम हुजूर जे दीवानन भला अज जे बोली में सवलो करे चवा सभनी आंगुर मथे कई हो मेहमान मुखे मिले। कुंड में हिकड़ो गरीब सहाबी वेठो आ। कुंड में हिकड़ो गरीब मुझे आका जो दीवानो वेठो आ। केतरा ही महीना गुजरी वया घर में सुठो कोन पको आ। ज़ाल ऐं मुड़स रातिन जो रातियों जागी करे दुआऊं घुरंदा हन या अल्लाह कदे महबूब जो मेहमान मिलंदो असां जे घरन में रब बरकतूं आणी दो। मेहमान जे खुश थी दो कर। मेहमान जे अचण ते खुश थी दो कर। याद रख अज तो असां वट मेहूं भी घणियूं हन पर घर में ओहो खीर जी चाडी विलोड़ जे नथी। हिकड़ो मेहमान आयो होटल तो देसी मुर्गी खपे बिरयारो डमो चाहे जो मखण जो आनो खपे ओड़े पाड़े मऊ हे सब कुछ छाहे। अग में बब मेहूं हुयूं मखण कोन खुटंदा होया धौरे जूं चाडियूं हूंदियूं छो सुबह जो सवेल अमर जी जाऊं थी करे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह लोली दी हुई अल्लाह जे जिक्र जी बोली थींदी हुई रहमत जो नुज़ूल थींदो हो बेड़ो पार थींदो हुयो। हींअर टीवियूं अचे वयूं ड्रामा अचे वया आधी आधी ते हाणे त माशाअल्लाह इहा टुक टाक भी अचे वई आहे। आधी आधी ते मर्द औरतूं जागी सुबह जो न नमाज न अल्लाह जो जिक्र। मुंहिंजा दोस्त जिथे खुदा जो जिक्र न हूंदो मुस्तफा जो दुरूद न हूंदो ते बरकत किथां। अन्या याद रखी छद अजीज दोस्तो सच चवण दे न सजण साईं जे गुलाम के जदह का तवा असा यारी वारे यार जो खीर ॾियण बंद कयो आ त घर मां बि मखण मोकिलाए वयो। अग में घरड़न में चाडियूं धौरन जो हूंदियूं हुयूं ॾह मेहमान ईंदा हुआ परवाह कान हूंदी हुई। जॾहिं सुणे महबूबे सुबानी जी यारी थींदी हुई गरीबन में खीर विरहाइबा हुया। हाणे यारी अचे थी हमरा चे तो खीर विरहाईंदुसि त थिए त ख़राब थी वेंदी। दुनिया जी थिए खे बचाइण वारा तो पंहिंजे आख़िरत जी थिए ख़राब करे छॾी आहे। मुझे मदीने जे ताजदार जे कुंड में हिकड़ो सहाबी गरीबा कंधड़ो हेठ करे गौर त कर कंधड़ो हेठ करे रोए थो रोई करे अल्लाह के डोरा पोथो दे ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब जेकॾहिं अॼु मूंखे सुणे हुजूर जे हथड़न मां मेहमान मिले हा त मुंहिंजो बेड़ो न पार थी वने। हाँ मुझे घर में त अटड़ो भी कोने मुझे घर में त सामान भी कोने साल मुड़स बजणा हो हिकड़ी मानी जो अटड़ो आ किया हथड़ो खणा अन्या कुंड में रोई रहो आ हो कुंड में रोई रहो आ। हेलो मुझे हुजूर ऐलान कयो ओ हेठ कद कण वारा हे दया मुझे मदीने जे मीर सजड़ो कयो मुझे हुजूर इए कोन फरमायो हेठ कंध करे रोवण वारा हेॾिया इए कोन फरमायो। मुझे आका फरमायो हेठ कंध करण वारा हेॾिया। सहाबी यकदम पंहिंजा गोड़ा उघी करे अॻियां चे बीठो लब्बैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी। मुझा आका जो अबो अम्मा कुर्बान वञन मुझा हुजूर हुकुम थे गौर कर। मुझे आका उन सागे मेहमान जे बाह में हथ विधो अग में सहाबा के चयो त मुझे मेहमान जी मेहमानी केर कंदो। हींअर मुझे आका फरमायो अल्लाह जे मेहमान जी मेज़बानी रब तुझे हवाले कई आ। कुंडड़ीअ में
रोई अल्लाह के डोरा पियो दे हो डोरा पो खुदा के दई रहियो आ खुदा जो डोरा पो लाहे वरी मुझो मुस्तफा रहियो आ अल्लाह जो पाजे महबूब सा प्यार निहार जदे भी जमीन ते मुझे हुजूर सा को मामलो थींदो आ रब जिब्रील के मोकलींदो आ जदे अल्लाह सा मामलो हुंदो आ त मुझो मुस्तफा ज़ाहिर थी ऐलान कंदो आ हुन मयार रब के ॾिनी मयार रब के ॾिनी अल्लाह के मयार ॾियण वारे जी मयार पूरी केर करे रहियो आ जो रसूलुल्लाह करे रहियो आ चई छॾो मुस्तफा खुदा तो नहीं लेकिन खुदा से जुदा भी नहीं मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन बार हम फकीर जी गुलाम जी बाह वठी दिनी बाह में वठी करे मुरकंदो पांजे घर में आयो आ घरड़े में अची करे कमरे में बेहारे करे पर्दो दिनला पर्दे जे अंदरों जी वयो मुरकंदो थो वने अदा चाह बिया सबर कर इश्क में घारी न विझ अज़ीज़ा ने मन मुझे हबीब जो दीवानो मुझे मुस्तफा जो मस्तानो मेहमान के बेहारे मुरकंदो अंदर जदे हाल में यानी अंगण में वयो ज़ाल निहारे चवे थी ऐ मुझा घोट घणन ॾींहनि खां पोइ तुंहिंजे मुंहं ते मुरकंद ॾिठी थम लगे थो त अॼु महबूब को मेहमान मोकिलियो आ तवज्जो कर ज़ालूब एड़ियूं जेके मेहमान जे ला दुआऊं घुरन मुड़स भी एड़ा जेके मेहमान जो बुधी करे अंदर इए ठारींदा अचन ॼण त सालन जो सिकन को भाव मिली वयो ज़ाल दे निहारे खुश थी चवे थो शहर में चवा ज़ाल के छाजे चवे थो उथी अड़ा है उथी अड़ा सुजागी कर जे तलबी प्यो से आया थई उथी दिलड़ी सुजागी कर जा तलबी पई से आया थई हाणे रो न हाणे रो न हाणे रो जो आका कया सदरा सजाया ज़ाल के तो चवे रात न जो रात रोंदा हासी अल्लाह कदे ॾींहुं ईंदो जो मुझे मुस्तफा जो मेहमान असांजे अंगण ते ईंदो मुबारक थई अॼु महबूब जो मेहमान अंगण ते अची वियो आहे ज़रा थोड़ो अॻिते त हल ज़रा थोड़ो अॻिते त हल दीवाना ज़ाल मुड़स खे चयो मिंट कर मानी तैयार कर हिकड़ी मानी जो अटो घर में आ घणो जवाब दे घणो जवन जो अटो एतरो जड़ो आ जो हिकड़ी मानी पचंदी मगर मुझा दोस्त अजीज अखिन ते काई परेशानी कोने दिल इए खुश लगी पया यार तको हज करे अकबरी हज करे मोटिया होजन ज़ाल बिस्मिल्लाह करे मुझे हुजूर जो नातू भी पई पढ़े मानड़ी भी पई पचाए मुड़स बिस्मिल्लाह करे हिकड़ी बकरी अंगण ते आ वयो उनखे दुही भी रहियो आ अल्लाह जो जिक्र भी करे रहियो आ खुश थी रहियो आ त मुझा करीम रब तुझा लख एहसान जो महीनन खां पोइ महबूब जो मेहमान अंगण ते आयो आ अल्लाह अल्लाह मुस्तफा जो मेहमान जे छा थो समझी ऐ जे कने को 1.5 कलाक खन हुजे हां ऐ लाखा फकीर अज उहा बोली बुधाई हां जो वरी सजो साल रस्तो दिसी त कने तो सजन साईं जो फकीर अचे बहरहाल खुदा जी मर्जिया मां इन करे शेरो शायरी घणी न तो कया मगालियों करे वठा इश्क मोहब्बत अल्लाह जे कुरान करीम जो मुझा दोस्त अजीज खीर भी डुबी आयो मानी भी पची आई मदीने जे मेहरबानी रब के नसीब करे अल्लाह करे रमजान जो महीनो हुजे मदीने में वनी त तोखे खबर पवे त अज भी मदीने में मेहमानी की हलंदी मक्के आहे को जेको मदीने रमजान में वयो हुजे माशाअल्लाह अल्लाह सभनी के वयो ही ना दा मक्के भी वयो हई सामो पुछी दिसोस असाते त कुर्बान करीम जा मुखे त जहाज हिन रब ॾे हड़ी ने के हितऊ ना मथे
अज़ीज़ाने मन मक्के जे सरज़मीन ते रोज़ो हुंदई पर निहारी दे त किथों खजीअ जो टुकड़ो मिले थो या नथो मिले। वञी ओ वञो बंदोबस्त वञी होटल ते करणो पवंदे पर मदीनो त मदीनो मदीने जो हरम त छा मदीने जूं गलियूं त छा पर ओ जबलन जे पहाड़ में भी गाड़ियूं सामानन जूं गाड़ियूं कपड़न जूं गाड़ियूं पैसन जूं गाड़ियूं फ्रूटन जूं हिय पयूं घुमदियूं हन आहे को वठण वारो असां ॾींदा वञो। अदा ये आहे हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा सजण जे जरड़े ते पियो मां रोज़ा रखां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा। उहे अरबन जा शहजादा ॾिसंदे हिकिड़े सिंधी कान अचेनि उर्दू कान अचेनि या हाजी या हाजी या अल्लाह या हाजी या अल्लाह मिनथू करे वठी हलनि असांजे हली सुफर ते रोज़ो खोल असांजे हली रोज़ो खोल। अमीरनि जा बचड़ा करोड़पतियुनि जा बचड़ा फाटल कपड़नि वारनि खे मिनथू करे वठी हलनि इहो कंहिंजो कमाल आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे अंगण जे महिमानीअ जो कमाल आहे। अज़ीज़ाने मन मुझे करीमा का जो दीवान ज़ालड़ी मानी पचाई मुड़स खीर ॾुही आयो हिकड़ी मानी हिकड़ी बकरीअ जो खीर हिकड़े मेहमान जी पूरत मदीने तय्यब जे अंदर अज भी उहा रवायत मौजूद आ। मीज़बान केतिरो भी अमीर हुजे मेहमान केॾो भी गरीब हुजे पर मानी गंद खाए। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो गुलामन के भी उहो खारायो जेको पाण खाओ। अज ॾींहं ताईं असां तो वटि फ़र्क़ आ नौकर खे बचत सचत ॾिबी आ गरीब वेचारे ॾे त निहारियो भी कोन वेंदो आ वॾेरनि खे मौलविन खे वॾा कुकड़ खाराया वेंदा लेकिन मदीने में ईअं नाहे जहिड़ो अमीरनि खे खारायो वेंदो आ उहो ई फ़क़ीरनि खे खारायो वेंदो आ। अज़ीज़ाने मन मानी हिकड़ी आ खीर जो बकरीअ जो थां हिकड़ो आ। ज़ाल मुड़स चयो हुज़ूर जो मेहमान आ मेज़बानी रब नसीब कई आ खाइणो भी गदा हाणे छा कयूं तवज्जो कर। ज़ाल चवेस थी ऐ मुंहिंजा मुड़स परेशान न थी मायूस न थी दिल दर्द भरी ॾींहुं मदीने हलंदासी नेठ पंहिंजी भी पवंदी बाग भरी नेठ पंहिंजी भी पवंदी बाग भरी उन ॾींहुं मदीने हलंदासी साईं न छॾियो गुलामन खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे साईं न छॾियो गुलामन खे रुगो छॾ न यकीन जे दामन खे बींदा तवकल वारा पार तरी उन ॾींहुं मदीने हलंदासी। जरा देर में खैरा जरा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे वॾेरो ॾिसी कॾहिं सवाल न कर। जरा देर में खैरा ख्याल न कर कंहिंखे सणभो ॾिसी कॾहिं सवाल न कर। दीदार जी खुलंदी दीदार जी खुलंदी नेठ तरी उन ॾींहुं मदीने हलंदासी।
ज़ाल चवण लगी परेशानी जी गाल काने का मानी हिकड़ी आ ज़ाल चवे थी फिक्र न कर छा कया चवे थी मानी खणी वञ गौर सां ॿुधो मानी खणी वञ ए खीर जो था खणी वञ वञी परे पासे रख मेहमान के उन पासे विहार दियो परियों खणी करे छो त गस में दियो हो अचण वारे पासे दियो हो अंदरे पासे पर्दो हुयो हिन पासे ज़ाल हुई चवे थी दियो के खणी हिन पासे न रोशनदान में रख पो छा कया चवे थी मेहमान सा गड वेही करे जेडी मल मानी शुरू करी वडे आवाज सा चेजा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तू डाढिया बिस्मिल्लाह कंदे मां अटकल करे कपड़े जो छंड को दीदस दियो विसामी वींदो दियो दियो आए है दियो विसामी वींदो पो तू ही तू दी हिकड़ो खुदा हुंदो मुस्तफा हुंदो बियो तू मां अल्लाह अल्लाह ज़ाल दस ॾेई रही आ ओ मुंहिंजा दिल पर घोट जेॾी महिल ॾियो मां विसाए छॾिया मेहमान खे चइजा अदाबानी शुरू कर मेहमान भी हथड़ो अॻिते करे तू भी हथड़ो अॻिते कजा जे मेहमान जे हथड़े के हथ लगे उनके खबर पवे त मालिक मीज़बान भी खाए थो लेकिन तू गिरहड़ो न भंजा सकड़ो हथड़ो करे बाद ने मोटाए जा खीर जे थाव दे हथड़ो करे खीर खण जा सुर्क भर जा मगर खीर न पी जा वाद सखड़ो हला जा मेहमान समझे त मेजबान भी खाए थो तू भूख ते रह जा मुझे हुजूर जो मेहमान खाई ढो करे मन रब भी राजी थे त मदीने जो घोट भी राजी थी वजे ज़ाल मुड़स पक्की गाल थी वई मेहमान ले मानी अचे वई मेहमान जे आडो रखी वई मेहमान के दोस्त चयो ऐ मुझा भा मानी बिस्मिल्लाह इन बिस्मिल्लाह डाढिया चे ज़ाल अटकल करे दियो विसाए छड़ियो छो तो मुझे हुजूर जी सहाबियाणी अजीजा ने मन ज़ाल मुड़ा अल्लाह जे दरबार में रोई पे थी तो बुरे मुझा मौला असा जी लज रख जा मौला असा जी लज रख जा एदा मेहमान मानी खाई रहियो आ मुड़सो न औरत जो हुजूर जो सहाबी सखणो बात हलाए रहियो आ सखणा सुरका भरे रहियो आ मानी खाजी वई मेहमान खाई ढो कयो जियां मोटी आयो सजी रात मुसल्ले ते वेही अल्लाह जा शुक्राना अदा कयो ओ मुझा करीम रब तुझा करोड़े करम जो अज हुजूर जो मेहमान असा वट अंगण ते आयो आ मेहमान मामूली न समझंदो कर मेहमान जदे इंदो आ त पंहिंजी रोजी पाण सां गॾु खणी ईंदो आ रुगी पंहिंजी न जन वटि ईंदो आ उन्हनि खे बि रंग लाईंदो आ अॻु में जेकर दाल पचाई थई मेहमान ईंदो ॾिस त कीअं थो मुर्गी वठी अची इहो तुंहिंजो नसीब न आहे मेहमान जे नसीब मां तूं दाल जे वज़ मुर्गी खाई रहियो आ अजीजा ने मन एडा रात गुजरी वई सुबह जो सवेल मुझे आका जे दीवाने उन हुजूर जे सहाबी के गड वरतो सिधो मस्जिद नबवी में आयो मेहमान अगते वनी नमाज पढ़ी उन गुलाम सागियो कुंड में वेही रहो रात खास खिदमत कान कई थम ऐ मियां अली मोहम्मद मुझे हुजूर जे दीवाने चयो मां कुंड में वेहा मता मुझो आका मुखा पूछे हाफिज अब्दुल कबीर गौर साबुद मता मुझो आका का पूछे मां केड़ो जवाब दींदुस ये चई कुंड में वेही रहो एडा मुझे महबूब नमाज पढ़ाए बस कई मुझे आका नमाज पढ़ाए बस कई सबई हुजूर जा सहाबी मुझे महबूब जे चेहरे दे निहारे दिल प्या ठारीन मुझो मुस्तफा उन गरीब सहाबी दे निहारे रहो आ उन हुजूर जे सहाबी बेचारे लजड़ी को खणी कंधड़ो हेठ कयो ते जो हुजूर पूछे त मां जवाब केड़ो दींदुस उनके केड़ी खबर तैयार की राजी थियो आ मुझे मदीने जे मीर फरमायो ओ हेठ कंधड़ो करण वाला अज जरा हेडे तखलिया जेडे गरीब बियो दफो आयो हर सहाबी निहारियो त केडो न नसीब वारो आ कल भी हुजूर सदड़ो करे मेहमान अज भी मुझो मुस्तफा सदे रहो आ
जॾहिं मुझे हबीब जे साम्हूं आयो मुझे करीम मुस्तफ़ा फरमाया अञा ओरिया जियां वेझो आयो मुझे करीम जे अखियुनि में लुड़कड़ा लड़ी आया। अल्लाह अल्लाह मुझे मदीने जे सईं फरमायो मुझे आका करीम फरमायो ऐ अल्लाह जा बाना तोखे करोड़े मुबारक हुजन जो तुझी रात वारी मेहमानी मुझे रब के भी वणी भैया मां मुस्तफ़ा जी दिल भी ठरी पैया। ऐ दोस्तों जॾहिं न मुझे हुजूर जो मेहमान अचे जॾहिं तो वटि मेहमान अचे ख़ास करे मीलाद करण वारा जॾहिं मीलाद करी त तुंहिंजा मेहमान न आहिनि हे मुझे मुस्तफ़ा जा मेहमान आहिनि। मुझे हुजूर जे आमद जो काजा विसारे छॾ त मां वॾेरो हां विसरी वञ त मां रईस हां। नौकर बि अचई पेर उघाड़ा करे उन जा हथड़ा धोरा गुलहारी अचई उन जा हथड़ा धोरा बिस्मिल्लाह करे पाण वंड वंडे उन खे खारा रोई नफल शुक्राने जो पढ़ी हुजूर ते दुरूद पढ़ी सुन मुझो मुस्तफ़ा करम करे थो या नथो करे। मुझे हुजूर जो मीलाद कर लेकिन हुजूर जे मीलाद जे अदब वारो तरीको भी सिख पो ॾिस त मुझो करीम मुस्तफ़ा कीअं थो पेरड़ो पाए। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज याद रखी छॾ इहो न सोच त मां हिते मुक़ाम में वेठो हां मदीनो परे आ मदीनो परे नाहे सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफ़ा के चौथो दूर भाई सिक सां सॾे ॾिस मदीने जो साईं मुझे मुस्तफ़ा के चौथो दूर भाई किथे तू किथे मुझो आका किथे मदीनो किथे तो जवाका किथे तो जवाका किथे तो मोहम्मद ते तो मोहम्मद निधन थो तो नानी मुझे मुस्तफ़ा के चौथो दूर भाई। अल्लाह जी ज़ात फरमायो मुझा महबूब कुरान जी आयत सजी करे ॾिए हाफिज़ कुरान वेठा आहिनि। इहा आयत नाज़िल थी कॾहिं कीअं नाज़िल थी कुरान पढ़ी ॿुधाई मुझे हुजूर जे दरबार में काफ़र वेठा हा केर काफर वेठा काफर भी अहड़ा जेके खुदा के भी न पिया मञीन कुरान करीम के भी न पिया मञन मुझे मुस्तफ़ा के भी न पिया मञन मुझे हुजूर के चवन पिया अल्लाह तुझे के असां चऊं था चओ पंहिंजे अल्लाह के अगर तुझो खुदा सचो आ कुरान सचो आ ऐ नबी तू सचो आहीं त उन रब के असां चऊं था असां जे मथा आसमान मां पत्थरन जो मींह वसाए कुरान करीम उन्हनि जी ॻाल्हि हीअं बयान कई व इज़ क़ालुल्लाहुम्म इन कान हाज़ा हुवल हक़ मिन इंदिक फअम्तिर अलैना हिजारतम मिनस समाअ अविअतिना बिअज़ाबिन अलीम। मुझे रब के चयो सचो हई वसाए मीह जो पत्थर पत्थरन जो मीह तुझो कुरान सचो आ वसाए पत्थरन जो मीह तुझो नबी सचो आ वसाए आसमान मां पत्थरन जो मीह केर पिया चवन चो काफर पिया चवन हाणे जवाब दे जेको घुरे पादर उनखे लगनी आ न जवाब दे जेको पादर घुरे उनखे लगन घुरजन लेकिन मुझे रब दे कुरान दे निहार अल्लाह फरमाए तो वमा कान अल्लाह मां अल्लाह जे शान जे लायक नाहे लियो अज़बहुम त
इन्हनि ते अज़ाब कयां मौला हे त घुरन था पिया काफ़रहन मञीन बि नथा रब चयो मां रब ॼाणा थो घुरन बि अज़ाब था मञीन बि कोन था पर तव्हां रुगी इन्हनि खे था ॾिसो मां पंहिंजे यार खे थो ॾिसां मां अल्लाह ऐलान थो कयां आहिनि त मोचड़न जे लाइक़ घुरन त अज़ाब था पिया लेकिन इहो ॾिसो त गॾु कंहिंसां वेठा ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी ज़ात जंहिंसां गॾु हुजे उहो भले काफ़र हुजे मुंहिंजे अज़ाब खां आज़ाद हूंदो जेकॾहिं काफ़र भी मुझे हुजूर जे दामन में अची छुपे भले गंदो घुरे तॾहिं बि रब चवे ना ना मुझे पिरीअ जे भर मां निकिर ॿाहिरि त मां रब ॿुधायई त फिरौन जे काफ़िले खे मां कीअं ग़रक़ करे छॾींदो हा निमरूद खे मंडे मच्छर जे हथां कीअं पुछड़ो कराईंदो हा मुझे यार जे अॻियां वेठो हई मुझे हुजूर जे दामन में वेठो हई जेसिताईं मुझे महबूब वटि हई तेसिताईं अमान में मुझे प्रिय खां परे थी त मां रब तोखे ॿुधायां त अज़ाब रब जो कीअं थींदो आहे जेकॾहिं काफ़र भी अज़ाब घुरे पर हुजे हुजूर जे भर में रब चवे न माफ़ी दे माफ़ी थे मुझे पिरीअ जे भर में वेठो हिते अज़ाब कोन ईंदो मुंहिंजो महबूब आहे न मां पंहिंजे महबूब जे अंगण जो मां पंहिंजे महबूब सां जो प्यार थो कयां त मां पंहिंजे महबूब जे अंगण सां भी प्यार थो कयां थोड़ो ॿाहिरि निकिर त मां रब तोखे ॿुधायां जवाब ॾे जेकॾहिं काफ़र थी करे भी हुजूर जे रुगी भर में हुजे रब अज़ाब को माफ़ी ॾे तुझे मुझे सीने में त उथंदे वेहंदे इश्क़ मुस्तफ़ा जी चिड़ग आहे या नाहे कंहिंजे करे गॾु थिया हो जवाब ॾे ए भिरावड़ वारा किथां आया ए मुंहिंजा दोस्त परे खां ए गूंदल फ़क़ीर किथां आया ए तुंहिंजा दोस्त किथां तो छो आया हो हिन दौर में अबे जा ॿ पुट हिकिड़े जी हेॾे मोहड़ हिकिड़े जी हेॾे मोहड़ हिते ज़ुबानूं भी अलॻि क़ौमूं भी अलॻि ईअं गॾु वेठा हूं ॼण अबे अम्मा जा पुट न पर के दिली जिगरी दोस्त वेठा हूं हे कंहिंजो कमाल आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़िक्र जो कमाल ए मुझे मुस्तफ़ा जे दुआउन जो कमाल आ मुझे हबीब जे प्यार जो कमाल आ त जंहिंजे इश्क में वेठा हो उन सीने में महबूब जे ज़ात के समायो थो तुंहिंजे असांजे भर में अज़ाब छाजे लाईंदो अज़ाब तो उन्हनि खे ईंदो जेके मुस्तफ़ा जा न आहिनि असां मञूं था या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है मुझे महबूब जा दीवाना हूं ॻाल्हायो हुजूर सां प्यार आहे ॻाल्हि पक्की करे सोची कजो हुजूर सां प्यार आहे पोइ ईमानदारी सां ॿुधायो जंहिंसां न प्यार थींदो आहे उन जे हर अदा सां भी प्यार थींदो आहे या कोन थींदो आहे जंहिंसां न प्यार हूंदो उन जा कारा कपड़ा मौलवीअ जा बि कारा कपड़ा उन जी ठोड़ मां तव्हांजो नालो न पंहिंजो नालो मतां तव्हां कावड़िजी वञो जंहिंसां प्यार हूंदो आहे उन ठोड़ कराई मौलवी भी ठोड़ कराई उन मुछर के उस्तरो घुरायो मौलवी भी मुछर के उस्तरो कराए छॾियो छो जंहिंमें मुंहिंजो यार ख़ुशि मां उन में ख़ुशि जीअं मुंहिंजो यार कंदो मां ईअं कंदुमि ऐं मुंहिंजा दोस्तो ॻाल्हि नालो खणी मूं पंहिंजो कयो पर खंदी त सभिनी खे दिलि में हूंदी त ॻाल्हि त इहा ई सचा त जंहिंसां प्यार हूंदो आहे उन जे हर अदा सां बि प्यार हूंदो आहे त ख़ुदा जे वास्ते हिन सजण साईं जे ग़ुलाम जी हे दिलि खोले ॻाल्हि ॿुधी करे दिलि सां जवाब ॾे जंहिंसां प्यार हूंदो आहे उन जे हर अदा सां बि प्यार हूंदो आहे तो असांजो महबूब मुस्तफ़ा सां प्यार आहे जवाब ॾे मुंहिंजे मुस्तफ़ा खे निमाज़ प्यारी आहे या नाहे मुझे मुस्तफ़ा फरमायो निमाज़ मां मुस्तफ़ा जे अखिर जो ठार मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो निमाज़ मोमिन जो मेराज आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे ज़ात वटि जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा मेराज ते पहुतो आहे अल्लाह जे दरबार में अर्ज़ो करे मौला मां मुस्तफ़ा खे ला मकान जा दीदार कराए मौला मुझे किनन को झड़न जो छा थो करी
मौला मुके पंहिंजा दीदार कराई मुझे गुनाहगार उम्मत जे लाइ छा थो दी। रब चयो महबूब तोखे मां रब पंहिंजे मर्ज़ीअ सां घुरायो इन करे मंज़िलूं तय करायूं उम्मत लाइ तो घुरियो आहे इन करे जेको तो घुरियो आहे उन्हनि खे रीह घुरियो थो ॾियां। मौला छा थो दी महबूब निमाज़ 50 थो ॾियां मौला कमज़ोर हन हबीब 45 मौला कमज़ोर हबीब 40 मुंहिंजो रब चवंदो वियो मुस्तफ़ा अर्ज़ु कंदो वियो रब माफ़ कंदो वियो जॾहिं 5 बचा हुज़ूर चयो मौला 5 हन गंज मुझे अल्लाह फरमायो महबूब तू राज़ी हा मौला मां राज़ी। रब चयो महबूब जे तू 5 में राज़ी है मां 50 में राज़ी हां पंहिंजे ग़ुलामनि खे चइजां पढ़ंदा 5 मां रब सवाब 50 जो ॾेई छॾींदो माने। महबूब पर चइजान उन्हनि खे तकलीफ़ करणी कान पवंदी। हारी बनीअ में बीठो आहे थ्रेशर थो पियो हलाए टाइम थी वियो बस रुगी वुज़ू करे उते ई खेड़ीअ में बीहे काबे ॾे मोड़ करे अल्लाह अकबर चयो मुस्तफ़ा क़बूल कंदोमांसि। पानी ते बीठो आहे बुंडड़ो बधी उते ई शुरू थिए महबूब तुंहिंजे करे रूए ज़मीन खे पाक करे थो छॾियां तुंहिंजे एॾो कुर्ब अल्लाह महबूब मुस्तफ़ा जे करे कयो आहे। इन करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अचो त निमाज़ जी पाबंदी निमाज़ मोमिन जो मेराज है निमाज़ मोमिन जो मेराज है निमाज़ मोमिन जी पहचान है। क़यामत जे ॾींहुं मुझे आका करीम जा दीवाना चओ तो टाइम हुजे हाँ तो दिल खोले ॿुधाई हाँ क़यामत जे ॾींहुं 1,24,000 नबी हुंदा उम्मतूं हुंदियूं सिफ़ूं हुंदियूं टोटल घणियूं 140 120 घणी सिफ़ूं हुंदियूं 120 हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं सभिनी नबियनि जे उम्मतुनि जूं सिफ़ूं सिर्फ़ 40 हिकिड़े आमिना जे लाल जे उम्मत जूं 80 सिफ़ूं हुंदियूं। सब नबी जी उम्मतूं हिकड़े पासे मुझे मुस्तफ़ा जी उम्मत उन्हनि खां भी बीणी हुंदी। सहाबियत के या रसूल अल्लाह पो एडी उम्मत में कीअं सुञाणंदो पंहिंजनि खे मुझे आका मुर्की फरमायो तो पुछण वारा 1000 घोड़नि में जेकॾहिं हिकिड़ो 5 कल्याण घोड़ो हुजे त 7 मैलनि ते पधरो हूंदो आहे। मां मुस्तफ़ा जो उम्मती इन एड़े इज्तिमा में क़यामत जे मैदान में ईअं पधरो हूंदो जीअं 1000 घोड़नि में 5 कल्याण घोड़ो पधरो हुंदो आहे ईअं मां मुस्तफ़ा जो उम्मती बशर जे मैदान में पधरो हुंदो। या रसूल अल्लाह कीअं हुंदो हुज़ूर फरमायो ओ 5 वक्त वुज़ू करे जेका 5 वक्त नमाज़ पढ़ंदो आहे मुंहिंजो रब उन जे मुंह में एॾो नूर पैदा कंदो जो उन जो मुंह बि पियो चोॾींहं जे चंड वांगुरु चमकंदो उन जा हथड़ा बि पिया चमकंदा उन जो नक बि पियो चमकंदो उन जी पेशानी पे चमकंदी उन जा गोॾा पिया चमकंदा सजदे में सॼी जान इस्तेमाल कंदो आहे सॼी जान खे रब उन जे खे नूर वांगुरु चमकाईंदो। मां मुस्तफ़ा हे मां मुस्तफ़ा जो होला ऐं मुंहिंजा दोस्तो अचो त निमाज़ जी पाबंदी कयूं अल्लाह खे राज़ी कयूं ऐं गॾो गॾु निमाज़ न रोज़ा निमाज़ चङो कम अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे उहो कहिड़ो आहे हिक ॿिए जो हक़ न खाओ हिक ॿिए जो हक़ न खाओ। याद रख मुसलमान हे मुक़ाम भरियो पियो आहे वॾा वॾा जवान जोधा जोधा जवान सुठा बि जेको वियो आहे मोटी वरी कोन मोटी आयो आहे हे तोखे असांखे सॾे ऐं सम्झाए रहिया आहिनि ओ चरियो छाते था विढ़ो ज़मीन जे टुकड़े ते इहा इते पई हूंदी पाणीअ जे वारे ते इहो इते पियो हूंदो छा 5 प्लाट ते इहो इते पियो हूंदो कुझु बि कोन खणी वेंदो उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे आएगा भी अकेला जाएगा भी अकेला अरे 2 दिन की जिंदगी और 2 दिन का मेला 2 ॾींहनि जे लाइ हुई 2 ॾींहं यादि थींदा हिकिड़ो जॾहिं अम्मा जे पेट में ॼाए ऐं ॿियो वरी जॾहिं वरी ॿी अम्मा जे पेट में वहे बस इहो टाइम यादि थींदो जॾहिं अम्मा जे पेट में आए त तोखे कन में अज़ान चई वई ऐं वरी जॾहिं ॿी अम्मा जे पेट में वञी पियो त अज़ान कान ॾिनी वई पर पहिरीं तुंहिंजी निमाज़ कई वई यानी निमाज़ ऐं अज़ान जे विच में जेको टाइम आहे इहा तुंहिंजे ज़िंदगीअ जो नालो इन थोड़े अरसे में छा करणो आहे छा करे छा कंदे ये दुनिया जा मामला कोन खुटंदा हिकिड़ो ई मामलो कर त पंहिंजे सुहिणे रब खे कीअं राज़ी करणो आहे पंहिंजे मालिक खे कीअं राज़ी करणो आहे। मुंहिंजा दोस्त मुंहिंजो रब मुंहिंजो मदीने जो साईं आयो न दा अम्मा आमिना सीने सां लायो अम्मा आमिना सॼो खीर प्यासी जो बाबा जे महबूब खे प्यारियो हुज़ूर पीतो जॾहिं खबे पासे कई मुंहिंजे मुस्तफ़ा इनकार कयो अचण सां मुंहिंजे मुस्तफ़ा ॿुधायो मां अदालत वारो नबी बणिजी आयो
मां इंसाफ कायम करण आयो हां मुंहिंजो जेको हक़ आहे मां पीतो आहे हे हक़ मुंहिंजे ॿिए भाउ अब्दुल्लाह बिन हारिस जो आहे इहो मां न पीअंदुसि तोखे मूंखे मुस्तफ़ा सबक ॾिनो पंहिंजो हक़ खा उहो मुंहिंजो रब जेको तूं 100 मण बनीअ में उछलाईंदो हुई 100 मण केरु कंदो आहे जवाब त ॾे जेको 100 मण मां 100 मण करण ते क़ादिर आहे उहो तुंहिंजे ज़मीन जे हिकिड़े एकड़ खे सोन करण ते बि क़ादिर आहे वेसन ते न विढ़ो जिरेबन ते न विढ़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं जंहिं बि माण्हूअ खे राह मां ढो न थींदो कुढ़ीअ मां कुझु कोन थींदो एक बे जा बन्ना न सेरियो बन्नन के कुशादो कयो रस्ते के कुशादो कयो मुझे मदीने जे साईं फरमायो जेको रस्तो कुशादो कंदो रब ने जे कब्र के कुशादो करे छॾींदो असा में आदत आहे बन्ने के सेर खुदा जा बाना तो बन्नो सेरे सेरे सोढ़ो कयो अगर कंहिंखे न हलंदे धक्कायो त क़यामत जे ॾिहाड़े तोखां वॾो हिसाब वरितो वेंदो बन्ने के सोढ़ो न कर बन्ने ते लपो हेॾो तू रखो सीअ बन्ने ते होॾो हू रखे बन्ने विच सीअ बन्ने के एतिरो मोकरो करे छॾियो जो अचण वञण वारो सुकून सां वञे तव्हांखे दुआऊं कंदो वञे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी के हिक ॿिए जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए टाइम घणो हुजे हां त घणो ॻाल्हाइण बस काफ़ी थी वियो इंशाअल्लाह ताला बिना लाउड जे अज़ान थींदी छो त टाइम ओवर थी वियो आहे सभई गॾिजी इते ई नमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला नमाज पढ़ी करे उन खां बाद में नगर न्याज खाइजो दुआ है त अल्लाह ताला तव्हां सां जी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना